वग़ैरह जो बंद लगी पे इन केबिन बंद होने के करे मजदूर तबको जो है परेशान है तो जो छा चवण है भाई असांखे के 13 ॾींहं थी विया आहिनि कुझु कोन थो मिले चांहि जो कोन विकिणूं तॾहिं बचनि जो करियूं 13 ॾींहं थी विया आहिनि बुख बरदाल में असीं वॾा बच्चा जेके बुखनि पिया मरनि असीं ॾाढा परेशान आहियूं बगाल मोरी सां ॻाल्हायां पियो नूर मोहन सोरो होटल वारो मशहूरु नालो आहे मुंहिंजो होटल वारो ऐं ॻाल्हायां पियो त भाउ असांखां वॾो ज़ुल्म आहे सफ़ा हाणे हिते असीं थोरो घणो चांहि जो कोप न को राशन मिलियो आहे न को ॿियो कुझु बि कोन्हे रुॻो थला वाइदा पिया कनि बसि सब्र करियो आहे की मिलंदो अॼु सब्र करियो त के असीं 13-14 ॾींहं थी विया आहिनि का अञा का गुंजाइश कान्हे को सामान कोन्हे असीं परेशान आहियूं असीं गरीब मिस्किन माण्हू मज़दूरी वारा माण्हू इन होटल ते मज़दूरी कंदा हुआसीं अॼु इहे होटलूं इहो कारोबार आहे जेके केबिन वेबिनूं बंदि आहिनि असीं गरीब मिस्किन माण्हू जेको असांजो हाणे रोज़गार बंदि आहे ऐं मज़दूरी बि कोन्हे ऐं मज़दूरी करे असांखे हाणे न हुन ॻाल्हि को ख़र्चो ॿर्चो या को मज़दूरी लाइ या राशन बि कोन को मिलियो आहे ऐं इन जे करे महिरबानी करे हींअर हिन वक़्तु जेको इहो इन जे करे असांखे हीउ कारोबार बि बंदि आहे मज़दूरी बि कोन्हे हाणे असीं गरीब मिस्किन माण्हू केॾांहुं वञूं ऐं इन जे करे असांखे कुझु न कुझु ताउन कयो वञे त ब्रेक असांखे हाणे बेरोज़गार करे छॾियो हाणे छा कनि करोना त असां वटि पैदा कनि इहो नी हाणे असांखे त लागनि केॾो हाणे कोई ऊंधा ऊंधा त सभु पाण वठी खाई आहे यार असांखे सभु लागनि केॾो हाणे बेरोज़गार करे छॾियो हाणे जीअं वरी त ॿ टे ॾींहं वधाईंदा त पोइ हाणे त पोइ ख़ुदिकुशीअ सां ॿियो को हली कोन्हे हाणे त असीं केॾांहुं वञूं बेरोज़गार करे छॾियो न राशन न ॿियो राशन वाशन सभु खणी छॾियो अलॻि करे छॾियो नालो छॾियो डेमूं वेमूं वेठा आहिनि माण्हुनि खे पैसा उहे नथा ॾियनि असांखे रोज़गार खोला रहिनि या न त असांखे राशन ॾियनि या न त को हल कढनि या करोना फैलाए छॾीनि जान त छुटी पए हिकिड़े पासे त थी वञूं अर्ज़ु आहे त हिते बेरोज़गारी तमामु घणी थी वई आहे हिते मज़दूर जेको तबिको आहे उहो बदहाली जो शिकार आहे हिते तमामु का चीज़ कोन थी मिले माण्हू वीचारा ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि हिते अॼु सुबुह हिकिड़ी छोकिरी असां वटि आई हुन चयो असां 2 ॾींहं खां अटो न आहे हुकूमत छा बि करे जॾहिं पंजाब में असां ॾिठो आहे त पंजाब में जॾहिं लॉकडाउन करण खां हिकु अॻु में उन्हनि खे सामान प्रोवाइड कयो आहे हिननि असांजी सिंध गवर्नमेंट अञा ताईं लॉकडाउन खे 11 ॾींहं थी गुज़री चुका आहिनि पर अञा ताईं उन्हनि खे का चीज़ न आहे मिली हीअ तमामु पथेटिक गवर्नमेंट आहे इन्हनि अवाम जे सां सची न आहे ऐं हीअ पीपी जो ऐं सिर्फ़ु पीपल्स पार्टी जो नारो हणी भुट्टो ज़िंदा जो नारो हणनि था इन्हनि माना माण्हुनि खे माशी बदहाल करे छॾियो आहे त महिरबानी करे माण्हुनि सां तावन कयो वञे इन्हनि खे माना खाधो खुराक मुहैया कई वञे त उहे ज़िंदा त रहनि पर हिननि खे कोरोना कोन मारींदो हिननि खे जेको बुख मारींदी जेके वीचारा हीअ बदहाल थी विया आहिनि माण्हू आवाम भी गरीब तबको हो उन असांजी ॻाल्हि ॿोल थी त उनजो चवणु इहो त तक़रीबन लॉकडाउन के 11 ॾींहं गुज़री चुका आहिनि मगर असांखे अॼु ताईं जेको असां राशन मिलियो आहे गवर्नमेंट जेके ऐलान कया आहिनि उन ऐलान खे उन्हनि अमल न कयो आहे कैमरामैन सां गॾु मलक मंदूर सोच टीवी छटो सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें. Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.